साइण सोरठ अदा शेर अलीअ सां शादी पई करे। छा साइण सोरठ शादी भी करे? साइण सोरठ पुट शेर सां शादी करण लाइ हा कई अथई। अल्हम्दुलिल्लाह दाई अम्मा, ही त ईद खां वधीक ख़ुशी आहे। हिन वक़्तु मुंहिंजा भाइर जेल में बंद आहिनि। कॾहिं उन्हनि जे मथां अहसासु थियो ई? इहा मूंखे ख़बर आहे जेका मुंहिंजे दिलि जे अंदरि तड़प आहे। मां तोखे खोले छा ॿुधायां? ज़ुल्म मूंसां थियो आहे जबार, ऐं उन ज़ुल्म जो हिसाब न ज़ालिमनि खे ॾियणो ई पवंदो, ऐं उहो हिसाब तमामु जल्द मां कंदुसि। मां तव्हां अज़ीम आहियो भेण, हर न्याणी तव्हांजा मिसाल ॾींदी। मूंखे नालो न, औरतुनि जा जाइज़ हक़ घुरिजनि। साइण साइण मासाचो शेर अली। तव्हां? हाँ मां हिते इन करे आई आहियां, मूं जेको फ़ैसिलो कयो आहे उनजी तोखां राय नाहे पुछी। जंहिं राज राणीअ जो सॼी ज़िंदगी शेर अली पाछूलो बणिजी रहियो आहे, उहो राय छो ॿुधाईंदो? इन करे शेर अली, छो जो तूं मुंहिंजो खून आहीं, सत आहीं, मुंहिंजी ताक़त, मुंहिंजो सत सरवेज ऐं तूं आहीं। पर ही ज़िंदगी भर न टुटण वारो साथ आहे। मां तोखां बग़ैर पुछण जो फ़ैसिलो करे वेठसि। मां इन लाइ आई आहियां कंहिंजे सालनि जा ख्वाब साबिया थियनि तो वो केतिरो ख़ुशि हूंदो। इन जो मतिलबु तूं मुंहिंजे लाइ ख्वाब बि ॾिसंदो हुए? हिकु न, कई सपना, के निंड में त के जाग में, कॾहिं कॾहिं त बुले बि बणियो आहियां। तूं धारियो न आहीं, उहो रिश्तो आहीं जेको सोरठ जी बाह पकड़े चई सघे थो। एतिरो गुस्ताख किथे आहियां मां साथ, जो हिकु सच खे चीच खां झले एतिरी हुज्जत करे सघां। तुंहिंजो एतिराम ऐं अदब मूं लाइ फ़ख्रु आहे। मुंहिंजी लोईअ जी हर तंद तोसां जुड़ियल आहे मां साथ। मुंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं तव्हां जे लाइ हली पई वञे न, आउं ईअं सम्झंदुसि कंहिं तारीख़ जी सोरठ जे लाइ मूं पंहिंजे सिर जी कुर्बानी ॾेई छॾी। रब पाक तुंहिंजी हयाती सलामत रखे, को घाव न रसे। बस सिर्फ एतिरो यादि रखिजे, मूंखे सोरठ या मासा सॼ मूं लाइ त मासात ई काफ़ी आहे। हर माण्हूअ मिठाई खाधी, एतिरी हिम्मत किथे हुई जो तव्हांखे मिठाई खाराए सघां, पर हाणे आउं ज़रूरु खाराईंदुसि। काई ॻाल्हि न, तूं न खाराई त छा थींदो, पर मां हाणे तोखे खाराईंदसि। अच्छा बाबू, मां सम्झंदोसि त अदा जा वॾा वास्ता आहिनि, पर हाणे ख़बर पई आहे त अदा बि असां जहिड़ो ई आहे। अदा साईं, असीं ठठी के न आहियूं, असीं वॾेरा आहियूं। नाहियूं असां वॾेरा, असांजी का हैसियत कोन्हे का। इहा ख़बर असांखे हाणे पई आहे त असांजा दुश्मन असां खां केतिरा सगारा आहिनि। एतिरो वक़्तु असांजी ज़मानत न थियणु, इन जो मतिलबु त असां खां हारी जी हैसियत में मथे आहे। ईअं न आहे अदा साईं, असांजे मथां घणा केस लॻराया विया आहिनि, जंहिंजे करे ज़मानत नथी थिए। जेको बि असीं कयो आहे या न कयो आहे, सभु दर्ज कयो वियो आहे। या कैदीअ खे दिलासो त ॾिबो आहे, अदा ईअं मुलाक़ात कयो हले थो वञे, रुगो चेहरे ते मायूसी, नाउमीदी ऐं अहसास कमतरी अथसि। तूं त नाले वारो वॾेरो हुई,
कंहिं ऑफिसर सां कंहिं वॾे मर्तबे वारे सां को वास्तो त हूंदुसि नी। अदा साईं, असां अहिड़ो फ़सुलु किथे पोखियो आहे? बसि पंहिंजे पर में वॾेरा आहियूं, तॾहिं त हिते सड़ी रहिया आहियूं। मां ना उमीद आहियां बाबू, ना उमीद। ज़ुबैर खान, तव्हांखे मुबारक हुजे। छाजी मुबारक? तव्हांजी ज़मानत थी वई आहे। हाँ साहिब, औरत ज़ात जे एहसासनि खे हिकु औरत ई सम्झी सघे थी। बिल्कुलु अदी, तव्हां सही पिया चओ। हिन देश जी बेवसीअ जी चुनरीअ में ढकियल लखे न्याणियूं आहिनि जिन जूं दिलि ॾारींदड़ कहाणियूं आहिनि। हाँ साहिबा, मां हर रोज़ आसमान जी चादर ते कॾहिं न्याणियुनि जे रत जा झंडा ॾिसंदी आहियां ऐं कॾहिं हाउ फाड़ींदड़ रड़ियूं ॿुधंदी आहियां। अलाए केतिरे न्याणियुनि जूं हयातियूं घड़ी ऐं घाघर जीअं टुटंदे ॾिठियूं आहिनि। वेहो अमड़ वेहो। ॾियो ख़बर मामा साईं, छा थियो? बाबा मुकुंदर खान जे ॿाहिरनि जी ज़मानत कराए छॾी। मामा साईं, तव्हां ॾाढो सुठो कमु कयो। मां ॼाणा थो सिंधु पुट त औरत जे चादर जो बर केतिरो थींदो आहे। तोॾां रो मेड़ अचे त असां बाबा खून बि माफ़ करे छॾींदासीं। मामा साईं, ईअं सम्झो जानवरनि जी क़ैद में हिकु पाक दामन औरत क़ैद आहे, जीजी हाकमज़ादी। हू हिकु लिखियल पढ़ियल बाशऊर औरत आहे ऐं हुननि जी इज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे। हा मामा साईं, जीजी हाकिमज़ादीअ जो प्यार त मूंखां बि कोन थो विसरे। साहिबा दी, बाबा चवंदा आहिनि त काठीअ काठीअ लछण हूंदो आहे। जाहिल त जाहिल आहिनि, पर कुझु लिखिया पढ़िया जाहिलनि खां बि वधीक बदतर हूंदा आहिनि। इहा हक़ीक़त आहे मामा साईं, पर सच पुछो त जॾहिं बि कंहिं छोकिरी सां न्याणी सां नाइंसाफ़ी थिए थी न, त मुंहिंजी दिलि में हिकु अहिड़ी तकलीफ़ जेका मूंखां बर्दाश्त न थींदी आहे। इन करे त तो सूरमियुनि ऐं बागुल खे घणो पढ़ियो आहे, ख़ासि करे मुर्शिद भिटाई सरकार खे। तव्हां ई त मूंखे पढ़ायो आहे मामा साईं। पुट, इहो तुंहिंजो मूं में हिसो हुयो जेको मूं तव्हांखे पढ़ायो, लाइफ ऑफ वुमेन। अदा साईं, तव्हां असांजी ज़मानत बि कराई ऐं असां सां मिलियो न? पर ज़मानत मूं त नाहे कराई। छा तव्हां ज़मानत न कराई आहे त बाक़ी कंहिं कराई? अच्छा मीर, अच्छा मीर। यार जिगर, ही कम कीअं थियो आहे? कहिड़ो? वॾेरो ज़ुबैर ऐं बाबू त आज़ाद थी विया। इहो त नामुमकिन आहे अमीर। मामा जा गिरफ़्तार करायल आहिनि, का नंढी ॻाल्हि नाहे। ॻोठ हली त ॾिस, रुगो इहो ई थो ज़िक्र हले त वॾेरा आज़ाद थी विया। अबा बराबरि आज़ाद थिया आहिनि, पर उन्हनि जी ज़मानत साईं भूंगर खान ई कराई आहे। पर छो चाचा? शायदि तव्हांखे ख़बर हुजे या तव्हां खां ॻाल्हि विसरी वई आहे। वॾेरी हाकिमज़ादी साणे सिंधु वॾे चादर मेड़ करे मोकिली हुई त हुननि जी ज़मानत करायो। हा चाचा, हाणे यादि आयो, इहा हक़ीक़त आहे। अमीर, इनखे छा चइजे? पंहिंजे वेरे जी ज़मानत कराइणु हिकु वॾी इंसानियत आहे। पुट, अञा बि न सुधरनि त पोइ पक उन्हनि जी फिटी आहे। चाचा, जेकॾहिं इन्हनि हरकतनि खां अञा बि न मुड़िया न त अॻियां बि सैण सिंधु ऐं मामा भूंगर अथनि। यार जिगर, तूं बि दरवेश आहीं,
हा ही दुश्मनी आहे, अना आहे। हिन दौर में पाण खे केरु घटि कंदो? इहो अंदाज़ो त पोइ लॻाइबो। हाणे इहो ॾिसूं त कूंदर ख़ानवान जो अॻिते रदिअमल छा थो निकिरे। पुट, मां उन्हनि खे सुञाणियां थो। हू मुंहिंजा अज़ीज़ आहिनि ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त हू केतिरा गलीज़ इंसान आहिनि। चाचा कुझु बि हुजनि, ख़ता त पाण खाईंदा न। हाणे अहिड़ो सबक़ु ईंदनि जो सॼी दुनिया खे ॾिसी ईंदा। लाइक़ बि इन जा ई आहिनि। कुंदर खान, तव्हां ॾाढा परेशान था लॻो। तू छा थी सम्झी हकीमज़ादी? मुंहिंजी दिलि ते इहो दाग़ घटि हूंदो जो मां हिन महिल ताईं पंहिंजा ॿाहिरि आज़ादु कोन कराए सघियो आहियां। हर कंहिंखे पंहिंजे कैद जी सज़ा भोगणी पवे थी। हुननि जेको ग़रीबनि सां हशर कयो आहे, तव्हांखे उनजो ज़रो बि अफ़सोस न आहे? अस्सलाम वालेकुम दादाई। ज़ुबैर खान बाबू, तव्हां? अदा साईं, तव्हां असांजी ज़मानत बि कराई ऐं असां सां मिलियो न? पर ज़मानत मूं त नाहे कराई। छा तव्हां ज़मानत न कराई आहे त बाक़ी कंहिं कराई? या महिरबानी असां ते कई कंहिं? पर कहिड़ा फ़रिश्ता आया अदा जो असां जेल मां आज़ादु थियासीं? मता तव्हां कंहिंखे चयो हुजे ऐं हुन सिफारिश कराए तव्हांजी ज़मानत कराए छॾी हुजे। हिन में कंहिं न कंहिं जो ॻुझो हथ ज़रूर आहे। मां सम्झी वियुसि अदा साईं। छा सम्झी बाबू? इहा ज़मानत वॾेरनि कराई हूंदी असांजे ख़ौफ़ खां त मतां को ममड़ न मची पए। ईअं नाहे, हू ताक़त में असांखां घणियूं आहिनि। असीं कुझु बि न आहियूं हुननि जे अॻियां। दौलत जी ताक़त में, बाक़ी अकुल ऐं ॾाढ में असां उन्हनि खां घणा आहियूं। मात ॾींदासीं, घणो कुझु थी चुको आहे। पर हाणे ईअं न थींदो जीअं अॻे थियो। चंड जी चकी ज़रूर हलंदी, पर इहो ॾिसबो त उन में पीसजे केरु थो। इहो अंधेर हूंदो। जंग, झेड़ो, फसाद इहो नस्लियूं ख़तम करे छॾींदो। कुंदर खान, अॼु बि उन्हनि ॾांहुं सुलह जो सन्यो थी सघे थो? बेशक थींदो, पर सुलह जो मौत थींदो। यही थींदो। वक़्त जो सिज ॾिसजे त हाणे किथां थो उभरे ऐं किथे थो लहे। छा कूंदर जा ॿाहिरि आज़ाद थी विया? हा सांवरा, ज़ुबैर ऐं बाबू आज़ाद थी पंहिंजे ॻोठ अची विया आहिनि। चङो जो असद हू आज़ाद थी विया, छो त हिन सभिनी खे मुंहिंजे हिन हथनि सां मरणो आहे। मां पलांद कदम हुननि खां पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजे ॿार जो। सांवरा, हुननि तोसां वॾो ज़ुल्म कयो आहे यार। हा सांवरा, चवंदा आहिनि त ज़ालिम जी उमिरि उहे बि डिघी थींदी आहे। न असद न, हुननि जूं उमिरियूं डिघियूं न बल्कि घटिजंदियूं। हा यार, जॾहिं रब जी बे आवाज़ लठ लॻेनि। ख़ुदा कंदो जल्द ज़ालिमनि जा ॾींहं पूरा थींदा। हा पना, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। ॿियो त यार, अम्मा जी जा बि पेरनि में ज़ंजीर हणी छॾियो आहे। सब्र कर सांवरा, सब्र कर, रब ते रख। असद, रखणो बि त रब ते आहे न, छो त उहो ई भलाई करण वारो आहे। बेशक। तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी हालात? हू ख़ुदि गर्ज़ जानवर आहिनि, जिन जी फितरत में शैतानी सोच हुजे। उहे कॾहिं बि सुलह जो न आहिनि सोचींदा। त पोइ हू पंहिंजी इज़त ऐं ज़िंदगी जी ख़ुदि बेइज़ती करे रहिया आहिनि। बाबा साईं पाण वञी उन्हनि लोफरनि जी ज़मानत कराई आहे। इन खां वधीक इंसानियत जो ॿियो कहिड़ो सबूत आहे हालात? मां बि इहो ई थो चवां मेंद्रा, तूं ॿुधो कोन अथई त हेरारे जी हेर टंग भॼे बि न मुड़े। तूं कॾहिं कोन सुधरंदा। हालात फ़क़ति सोच जो फ़र्क़ु आहे। असां हुन न्याणी जी लॼ रखी आहे जंहिं राति जे वॻड़े में पंहिंजे मथे जी चादर मोकिली हुई। त पोइ शर्म त उन्हनि खे अचणु खपे न, जेके पंहिंजे नंगनि जी बि लॼ कोन था रखनि ऐं वरी को अहिड़ो क़दम खणी उन औरत खे मजरूह कनि। जे इएं कयो त पोइ सुख जो साह असां न खणणु ॾींदासीं। थी सघे थो मजबूर थी करे असां उहो क़दम खणूं जंहिंमें हुननि जी पुॼाणी थी वञे। नमेंद्रा,
असां अहिड़ो कमु कॾहिं बि नाहे कयो। इंसानी ज़िंदगियुनि सां जानवर खेॾंदा आहिनि, इंसान न। हालात जे असांजे सर जे मथां तलवार आई त तीर असां बि उछलाईंदासीं। जेके मुआ जेके बचा पंहिंजे शान इज़त ऐं सर खां वधीक ॿियो केर बि नाहे। ईअं आहे न हालात? ईअं त आहे मेंद्रा, मदर रब उन्हनि खे साञा ॾे ऐं हू सुधरी वञनि। अलाह करे ईअं थिए। अबा आचर ते अदो हैदर अचे पियो वनवाह जी तारीख़ वठण। सो घणो करे मथे महीने धीअ मोरा खे उथारींदुसि। जी अचो शम्स साहब। यार भुंगर, ये ख़बर मूं कीअं ॿुधी? दुश्मननि खे पाण ई आज़ाद कराए छॾी? इन खे ई त ज़िंदगी चइबो आहे। हूअं बि दुश्मननि ते बाज करणु मुंहिंजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। तूं अजीब क़िस्म जो इंसान आहीं भुंगर। मूंखे सम्झ में न पियो अचे त तूं छा थो करीं। यार तूं छॾ न ज़िक्र खे। अच त तोखे पुराणी कलेक्शन ॿुधायां। अदा बाबा चए पियो त मामा हैदर आचर ते अचे पियो। हा भेण, मामो तुंहिंजे वनवाह जी तारीख़ ॿुधण पियो अचे। अदा हिकु ॻाल्हि पुछां? पुछ मुंहिंजी भेण। मां तव्हांजी मानी घटि खाईंदसि, पर मूंखे अङण तां न कढो। मूंखां इहे सारूणी न विसरंदियूं। मुंहिंजी ॾाही भेण, तूं ईअं छो थी चवें? भेण, मुंहिंजी दिलि त चवे थी त सॼी उमिरि तोखे कमाए खारायां, पंहिंजी मिठी भेण खे हिंदोरे में लोॾियां। छा कयां मां भेण? तूं न्याणी आहीं, तुंहिंजो बोझ काछे जे डूंगरनि खां बि घरो आहे। त पोइ मूंखे तक़दीर ॾेखार त मां हुन खां पुछां जंहिंमें रोंदड़ न्याणी पंहिंजी अबाणनि खे अलविदा जा हथ खणी लुड़कनि सां ॻाल्हियूं कंदे मुसाफ़िरनि जीअं हली वेंदी आहे। मोरा भेण, इहो अज़ल खां साजन ऐं सजनीअ जो लोह कलम में लिखियलु आहे। उनखे रस्म ॻाढापो चयो वेंदो आहे। उन लाइ को बि मंशूर न आहे मुंहिंजी भेण जंहिंखां असां इनकार करे सघूं। हा अदा, मां सम्झां पई, पर पंहिंजो घर छॾण मारवी पियो लॻे। मां ॼाणा थो, पर मारवी खे बि त मलीर जे खेतनि ॾांहुं वापसि वरणो आहे न। पर भेण, तूं हाणे इहे ॻाल्हियूं न कर। जुदाई झोरे थी, अखियुनि खां ॻोढ़नि जूं सरियूं घटि न थींदियूं। बस कर मोरा भेण, बस कर। इन अमर खे तोखे अखियूं झुकाए मञणो पवंदो। हा दा, तूं हल, मां गाह खणी अचां थो। अस्सलाम वालेकुम चाचा हमजा। वालेकुम सलाम। चाचा खुश था आहीं न? हा पुत्र, मां ख़ुशि आहियां। ऐं ॿी ॻाल्हि पुत्र। चओ चाचा। अबा आचर ते अदो हैदर अचे पियो वनवाह जी तारीख़ वठण। सो घणो करे मथे महीने धीअ मोरा खे उथारींदुसि। जी तोखे कन ते हुजे पुत्र, शादीअ में तुंहिंजो हुजणो ज़रूरी आहे। भला असांजो ॿियो केरु आहे पुत्र जेको असांजो कमकार संभाले? हा चाचा। अबा असां बि हेखल वसीरा आहियूं। अदे सालिह खे बि चयो अथमि ऐं तोखे बि पारत हुजे पुत्र। जी चाचा। मां हाणे हलां थो पुत्र। ठीकु आहे।
माणिक ही कहिड़ो तूफ़ान आहे जंहिंमें दिल जो घर टही पियो। मोहब्बत में अक्सर ईअं छो थो थिए? छा तूं इहो धकु साटाए सघंदे? ईअं सम्झ ही क़िस्मत जो मेलो हुयो जंहिंमें तूं ऐं मोरा मिलिया हुयव। बसि हाणे विसारे छॾ उनखे जेका तोखे मिली न सघी। विसारे छॾ माणिक। न, ईअं न थींदो। मुंहिंजा ख्वाब, मुंहिंजूं हसरतूं, ही मोहब्बत सहारोणनि जे हवाले न कंदुसि। न ही मुंहिंजो प्यार भोरो पत्थर आहे जंहिंखे नदीअ हवाले करे छॾिया। मोहरा मुंहिंजो नसीब आहे। मां हुनखे कॾहिं बि पाण खां धार थियण न ॾींदुसि। जी 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 मामा। मामो सिर करण चाहे थो। मां दस्तावेज़ आंदो आहे। मां ही पेन बांधिया मां। चओ मामा चओ, जेको चवणो थी चओ। मामा चओ मामा चओ, छा थो चवण चाहीं? मूंखे सम्झ में नथो अचे, रखो चप थो चोरी। थोरो आवाज़ त कढ, को सम्झे त सही। ॻाल्हि ॿुध टेंगला, तूं मामा जी ॿोली सम्झी थो? हा पावली, मां साफ़ सम्झां थो दग ते। छा थो चए मामा? चवे थो त मूं पावली जो संग टेंगले खे ॾेई छॾियो। तूं बि सम्झ न दग ते। मामो भला पाण उथी धूल वॼाए ऐलान करे। मुंहिंजो मथो थो फिरे, तूं अलाए छा थो चवीं। ओ चरी चवे थो त ही जॻह बि मूं पंहिंजे न्याणे टेंगले नाले ते करे छॾी। खण बाबा, मामो जी बीमारी में सखावत जे मुंड में आहे। काश बीमार पहिरियां थियां त मूंखे अहिड़ा ॾींहं ॾिसणा ई न पवंदा। तूं सम्झ ॻाल्हि खे। पर मूं त न आहे ॿुधो। हू यार, चप ॾिस, चप ॾिस। हर हर चए थो मूंखां सही वठो, सही वठि टेंगला, मूंखां सही वठि, मूंखां सही वठि। मामा वठां त सही, तोखां वठंदुसि, पेका वठंदुसि। देर न कर टेंगला, देर न कर। असल वारो कर, मता मामा जो दम निकिरी वञे। मामा 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 पंहिंजो किनो रूप वठे। किथां जो निकिरनि सीधा। महिरबानी मामा, ही तुंहिंजो एहसान मां क़यामत ताईं विसारे न सघंदुसि। मामा मामा माण्हू मरी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि जा जमणा थींदा आहिनि। अॼु मां तुंहिंजो एडवांस में ख़त्म करे मामा। छा मां तुंहिंजो शान बयानु कयां मामा। सॼी ज़िंदगी मूंसां जहिड़ा कई, पर मरण खां पहिरीं मूंखे ज़ाल बि ॾेई वई, घर बि ॾेई हली वई। पावली पावली हू ॾिस, मामे जा आख़िरी पसा अथई, उनजा दोडा ॿार था अचनि। मरण टेंगला, मां नथी ॾिसी सघां इन हाल में पंहिंजे मामे खे। नथी ॾिसी सघी? पोइ तओ खणी आ, थोरो कारो करे पोइ ॾिसी सघे। पाणी मूंखे त ॻाल्हि बि सिखी। उहो शायदि जूं सयूं मूंखे करायूं हूं न। मां भला ॿार ऐं पाड़ी जा माण्हू गॾु करे सही। हा तकड़ कर, न कर, देर न कर। असुल मामा तू तकड़ न कजा। मामा सही ताई न। मामा ऐसी ताई मुझे इंतजार कर, जैसी ताई टेंगलो साइनो वठी अचे। अरे मां तो सही न तो कोन मरंदो, बेबी तो समझ। अलाए केड़ी खबर मरी वने त साइनो ने खाए पिया तो मेरे जीवी दो। मामा होश कर मामा। राज राणियो राज राणियो। अजय जी बाहि खां शोले जो वजूद ख़त्म नथो थी सघे। ये असांजी रगुन मां वॾेरनि जी दुश्मनी भी ख़त्म नथी थी सघे। मूं दुनिया जा ॿिया बि घणाई एहसान फरामोश ॾिठा ई ॿुधा, पर मूं तव्हां जहिड़ा एहसान फरामोश पूरी हयाती न ॾिठा। हाकिमज़ादी जेकॾहिं मां लैला जे पलांद में देर कई न, तो मुंहिंजो नालो बि सांवरो न आहे। सावरा भा,
तूं पंहिंजे पाण खे अकेलो न सम्झ, असां तुंहिंजा भाइर आहियूं।